वहदहू जे वढिया से इल्लल्लाह से बोरी न्यू हकीकत करियो तरीक़त तोरी भारत जी बात सी स्टैंडर्ड बोली कुछ न सुता कदे से वेरी बोली कुलो बोली आश का बिलही के बारे में सभी अल्लाह वाले चयो उनजी थोड़ी मेहरबानी अल्लाह साईं तव्हांखे मुर्शिद साईं कंदो पंहिंजो वेझो बि कयो आहे अञा वेझो कंदो अञा पंहिंजे शहर में वेझो राईंदो जो रोज़ इहो हाणे ॿियो कमु सभु पाण छॾे कमु इहो ई कबो पियो खॾो खोटबो आहे खूह वांगुरु उन में हिकिड़ो तख़्तो रखिबो आहे पोइ जेके सज़ा ॾिनी वेंदी आहे माई पे कावड़ बार बुधी कहिड़ी थी आहे कहिड़ी आयुष कवर आहे त सभु बारी आहे हाँ बाबा बाबू तुंहिंजो छा सभिनी खे हिकिड़ी ॻाल्हि ॾींदा आहिनि पप्पा जी ॻाल्हि थो कयां हे इश्क जूं ॻाल्हियूं कंहिंखे कंहिंजी सम्झ में हा हा पोइ मूं सम्झायो न न हाणे अरे मैं समझा मस्जिद में रहने की भाई तो तुम बड़े कयो छा ये सब बहुत ही मेहरबानी है हां जोगी बना औलिया अल्लाह बाबा उदी की सामी भी का चयो थी वैरागी भी चयो थी ये नमूने सां हिकु शइ जा ॿ टे नाला आहिनि लतीफ़ साईं फरमायो जे बाए जोगी क्या तो दिल में देख चार जेरा जिगर बुत में टुकड़ पूरे बार कादिर तुझी कार खाती काली बकरे जे भाई जोगी का तो संग सभई ट्रोड़ जेके भी रिश्ता गाता दुनिया जा जेके भी टोड़े छॾ ये रुकावटूं आहिनि अल्लाह ताला सां मिलण लाइ तुंहिंजे लाइ इहे रुकावटूं इन्हनि खे ख़तमु करे छॾ जे भाई जोगी थिया संग सभई ट्रोड़ जे ॼावा न ॼापंदा जीव किनी सी जोड़ लम्ही लिद वलम झूलत अलाह न ॼणे वाले ॼापंदा हिकु आहे न ॼणियो न ॼाओ कुझु थो लतीफ़ साईं ॻाल्हाए जे ॼावा न ॼापंदा जीव किनी सी जोड़ जे भाई जोगी थिया संग सभई ट्रोड़ जे ॼावा न ॼापंदा जीव किनी सी जोड़ त तूं पहुची तोड़ महबत जे मैदान वरी लतीफ़ साहिब फरमायो त जे भाई जोगी थिया री खणी मरुल वेड़े वेड़े वजूद खे वेकड़ाई जो हुल हाणे पाण अमुल छो थो पिने पिना वञे हाणे पाण अमुल लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम असां इंसान खे सुहिणे अंदाज़ में ख़लक़ियो आहे सुहिणो करे पाण अमुल लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम असां इंसान खे सुहिणे अंदाज़ में ख़लक़ियो आहे सुहिणो करे पैदा कयो आहे हर शइ खां मथे आला करे ख़लक़ियो आहे आहे पाण अमुल छो थो किने पिना इंसान पैदा छो थियो आहे अल्लाह से फरमायो आहे वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून असां इंसान में जिन्हनि खे इबादत लाइ पैदा कयो आहे न की कंहिं ॿी शइ जे लाइ हा साईं छाजे लाइ इबादत अल्लाह से फरमायो असां इंसान खे इबादत लाइ कयो आहे न की कंहिं ॿी शइ जे लाइ वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून रब पाक फरमायो असां इंसाननि ऐं जिन्हनि खे इबादत लाइ ख़लक़ियो आहे तव्हांखे इहे असांजी इबादत कनि रब फरमायो मुंहिंजी इबादत कनि सुवाल थो करे त इबादत जे लाइ त मलाइका बि काफ़ी हुया बाक़ी इंसान छाजे लाइ पैदा थियो आहे हाणे अल्लाह ताला वरी फरमायो
त लक़द ख़लक़नल इंसान फी कबद असां इंसान खे ॾुख में पवण लाइ कयो आहे छो जो भलाइकनि खे ॾुख कोन्हे मथे ॾुख आहे छा मथे त ॾुख कोन्हे छो जो इम्तिहान ई इंसान ऐं जिन जे लाइ आहे ॾुख सुख बि ॾुख उते त सुख आहे ॾुख बि इंसान जे लाइ आहे लक़द ख़लक़नल इंसान फी हा लक़द ख़लक़नल इंसान लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम ये अॻ में आयत पढ़ी थी अलाह साईं फरमायो आहे त असां इंसान खे ॾुख पवण लाइ ख़लक़ियो आहे लतीफ़ साईं फरमायो त मुठ मुठ सूरनि सभु कयूं पर मूं वटि वखाणा इन्ही ॾुख जेका आयत पढ़ी थी लक़द ख़लक़नल इंसान फी कबद असां इंसान खे ॾुख में पवण लाइ ख़लक़ियो आहे हाणे ॾुख ई खज़ानो आहे जलालुद्दीन रूमी साईं फरमाए थो इंसान तूं खज़ाने खे तलाश थो करी रूमी साईं फरमायो आहे तूं खज़ाने खे तलाश थो करी त उहो खज़ानो हथु कयां जलालुद्दीन रूमी साईं फरमायो उहो खज़ानो त ॾुख अथई जेकॾहिं तोखे ॾुख मिलियो त खज़ानो मिली लतीफ़ साईं फरमायो ॾुखनि खे शाहबाज़ जी मूसी गॾु घारियो ॾुखनि खे शाहबाज़ जी मूसी गॾु घारियो जासी जबल में तासी हुआ मूं पास जॾहिं पुनर थी मिलिया त वीचार ई विया लतीफ़ साईं फरमायो जतन साण जाकू सतियूं मूं संग पियो जतन साण जाकू सतियूं मूं संग पियो में करे कोहारल वियो तन छिनी ताकू आउं पिणु तॾाकू अधु ॾुखो ई आहियां सरकार फरमायो त मुठ मुठ सूरनि सभु कयूं मुठ मुठ सूरनि सभु कयूं पर मूं वटि वखाणा मुठ मुठ सूरनि सभु कयूं मुठ मुठ जेतिरा सभु कहिड़ा सूर आहिनि ॾुख पर मूं वटि वखाणा भरियूं कयो घुणान विया विहाऊं निकिरी आउं त खयूं भुगत वता पर उहे फैज़ वठण वारा हलिया विया हा जी सही सूफ़ी जे सूफ़ी माना छा सूफ़ी लाकूफ़ी कोई न बास किए पहिरियों सूफ़ी साफ़ कयो लतीफ़ साईं फरमायो सूफ़ी साफ़ कयो धोई वक़्तु वजूद तंहिं पोइ थियो जीअरे पसंदि पिनी सूफ़ी माना साफ़ ॾिसो शाइरी ॿुधाए थो त सूफ़ी साफ़ कयो धोई वर्क वजूद यानी ही दिलि हिकु वर्क आहे ही इंसान हिकिड़ो किताबु आहे जेको आख़िर ताईं मैशर जे ॾींहुं खुलंदो हा साईं खुलंदो अगरि इहो साफ़ आहे रब जो इस्म ऐं क़ुर लिखियलु त क़बूल आहे हाणे इहो इंसान दिलि जेका आहे इहो हिकिड़े क़िस्म जो वर्क आहे सूफ़ साफ़ कयो धोई वर्क वजूद जो तंहिं पोइ थियो जीअरे पसंदि थी वेंदी हाणे सूफ़ी जी माना आहे साफ़ रहे एतिरे क़दुरु साफ़ रहे हिकु अलाह करे जो पाण बि न रहे पाण बि अल्लाह ताला जे इश्क में अल्लाह ताला जो सवा बाक़ी जेके शयूं आहिनि सभु साड़े छॾे ख़तमु करे सभु सड़ी वञनि ख़तमु थियनि पंहिंजो वजूद सड़ी वञे विसरी वञे फना थी वञे इन खे सूफ़ी चइबो आहे जीअं रूमी साईं फरमायो अलफ़ लिखो लिखण में ख़ाली आहे हिकु आहे इंसान तूं बि अलफ़ सां इश्क थो करे त ख़ाली थी ऐं हिकु थी बछो थो करे जेको अकेलो हूंदो आहे उहो ई साफ़ हूंदो आहे हदीस शरीफ़ में आहे त हिकु इंसान जेको आहे हिक में अमुन आहे ॿिनि में मुसीबत आहे ॿिनि में बि मुसीबत आहे त टिनि में छा हूंदो वहदहू ला शरीक लहू हिकिड़ा ई हक़ ॿिया ई के बख़्श जी विधो आहे लतीफ़ साईं फरमायो ॿियो ॾेई ॿन हलिजे पासे हेठि जेतिरो नज़र नेक त बिस्मिल्लाह बसिया
सूफ़ी जी माना इहा थींदी त माना साफ़ रहणु रब जी ज़ात खे ई जीअं अल्लाह ताला इंसान में रोज़े अवल जे ॾींहुं अलस्त वारे ॾींहुं इंसान में रब सां हिकिड़ो जोहर विधो पंहिंजी मार्फत जो कुर्त कंज़न मख़फ़ियन। अल्लाह ताला फरमायो मां हिकु छुपल खज़ानो आहियां ऐं चाहिनि त पाण खे ज़ाहिर करियां इंसान खे कटियो पाण खे ज़ाहिर। वरी अल्लाह ताला फरमायो अला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम, पर उहो फ़ाइदे वारो हूंदो जो सालिम दिलि आणींदो। उहो जेका मार्फत रब फरमाए जेको इंसान जे अंदर में मूं विधी, जेको सामान विधो मां संदूक में, उहो सालिम दिलि साफ़ करे मूं वटि साॻियो खज़ानो वापसि खणी ईंदो त पोइ क़बूल कयो। साईं फरमायो इंसान तूं कंहिं बादशाह वटि वारीअ जी बोरी भरे वेंदे त बादशाह तोखां ख़ुशि थींदो? कॾहिं बि ख़ुशि न थींदो। पर जेकॾहिं इंसान तूं मोतियुनि जी बोरी भरे बादशाह वटि वेंदे न त बादशाह तोखां ख़ुशि थींदो। उते मोतियुनि जी कमी कोन्हे, पर पोइ बि तोॾो ख़ुशि थींदो। हाणे रूमी साईं फरमायो त इंसान तुंहिंजो जिस्म जेको आहे इहो मिसले बोरी आहे। तूं वारी जहिड़ो अमल खणी सुभाणे ही बोरी जो मोह खुलंदो हिन जिस्म जो, हीअ सॼो बोरी आहे हिकिड़े क़िस्म जी। हाणे हे उते खोलींदा तोखे त हिन में छा हो। हाणे इन बोरीअ में जेकॾहिं तूं वारी जहिड़ो अमल खणी वेंदे त काॾो क़बूल पवंदी रब ॾियणो हुजे। तोखे घुरिजे त तूं हिन जिस्म जे बोरीअ में रूमी साईं फरमायो त मोती खणी वञ। पोइ हीउ जेको उते तुंहिंजे जिस्म जी बोरी खोलींदा न उते मोती निकिरंदा। अल्लाह ताला वटि त बादशाह वटि त मोतियुनि जी कमी कोन्हे, पर तोॾो राज़ी थींदो कोन्हे। लतीफ़ साईं फरमाए सूफ़ी ला कूफ़ी कोई न बास थी। सूफ़ी दीन मज़हब खां फारग हूंदो आहे। सूफ़ी उहो आहे जेको कंहिं बि शइ में अड़े न फासे न। रोज़ो निमाज़ बरहक आहे हिन जो लतीफ़ साईं पाबंद रहियो आहे। छोजो सरकार जी मस्जिद गवाई आहे भेट ते। बाक़ी सूफ़ी साफ़ कलब रखण वारो सूफ़ी जेको आहे मंझाई मंझि वेड़े पधर नास पेर अंदर जो अंदर में पंहिंजे नफ़्स सां विढ़ंदो। ॿाहिरि हुनजो निशान बि न छॾींदो। माण्हुनि खे परुल न ॾींदो। जनी साणनि वेर तनी संदो वाहिरो। जेको सूफ़ीअ सां वेर कंदो सूफ़ी वरी उनजो ई वाहिरो थो थिए। सो ही सो हू सो अजल सो अलाह, सो पिरी सो पसार सो वेरी सो वाहिरो। पाणी जल जलाल पाणी जान जमाल, पाणी सूरत सुपिरिन जी पाणी हुस्न कमाल, पाणी पीर मुरीद थिए पाणी पाण ख़्याल, सभु सभु ई हाल मंझाई वालो थी। पेई जा पाण में कयम रूह रिहाण। लतीफ़ साईं फरमायो पेई जा पाण में कयम रूह रिहाण त न को डूगर ॾेह में न का केचिन काण। उन पुनू थियुसि पाण ससूं जा सूर हुया। हो त तुंहिंजे हज में पुछी कोह पई, हो त तुंहिंजे हज में पुछी कोह पई। वफ़ी अनफुसकुम अफला तुबसिरून सोचे कर सही, कॾहिं कान वई का हो तूं ॻोल्हण हथ ते। हो त तुंहिंजे हज में पुछी कोह परियाण, वधण अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद। तुंहिंजो तो ई साण हाणे पंहिंजो पाण आॾो अजीबन थी। ॾिसो न सूफ़ी माना साफ़ रहणु। सूफ़ी माना साफ़ रहणु। लतीफ़ साईं सुर्राम अली में फरमायो त कहिड़ी काम कापड़ी था अहिड़ी रवश रवनि।
सरकार फरमाए के ही काम कापड़ी था अहिड़ी रविश रवनि न का दिल दोज़ख ॾे न की बहिश्त घुरनि न को कम कुफार सी न का मुस्लमानी मन उभा ईअं चवनि त कजो पिया थी बंदि इन में ॾिसो न त माना रब जी ज़ात हिक में फना थी वञणु सूफ़ी थी उनखे चइबो आहे जेको रब जी ज़ात में फना थी वञे पाण न रहे हिकु रहे सुल्तान बाबू साईं फरमायो जेकॾहिं मुसले ते बीह ऐं चवे थो त अलाह बि आहे मां बि आहियां त इन खां वधि ॿियो कहिड़ो शिरक आहे इहो ई त शिरक आहे वॾो हाणे अहिड़े नमूने जो शहर बाबू सुल्तान ने फरमायो त नामे आलिम नामे फाज़िल ना मुफ्ती ना काज़ी ना दिल मेरा दोज़ख मंगे ना शौक़ बहश्ती राज़ी नामे तेरे रोज़े रखे नामे पाक निमाज़ी बाज विसाल अल्लाह दे बाहू हुई दुनिया पूरी बाज़ी जी साईं इंसान खे नफ़्स जे ख्वाहिश सां भुलाईंदड़ शइ आहे भला जेकॾहिं ॾिसो गॾह खे जो साओ चश्मो पारायूं त उनखे पलाल बि लूसण नज़र ईंदो इंसान खे बि नफ़्स साओ चश्मो पाराए छॾियो आहे हीअ दोज़ख जहिड़ी दुनिया जो हुनखे जन्नत थी नज़र अचे कोई बि लतीफ़ साईं फरमायो नफ़्स जे लाइ लाइ खंजर ला जो ही खच्चर कयो लाइ खंजर ला जो ही खच्चर कयो सुधनि जो सैयद चए लाइ खंजर ला जो ही खच्चर कयो सुधनि जो सैयद चए विथूं सभु विकिणे पेर परूड़े खण त हलण में हीरी थी इहो नफ़्स खच्चर नफ़्स आहे भई गॾु इनखे खंजर कहिड़ो आहे ला इलाहा इल्लल्लाह वारो माना अलाह खां सवाइ ॿियो को बि कोन्हे ना आहे को अलाह खां सवाइ ॿियो हाणे सूफ़ी बि पंहिंजी ज़िंदगी खे ला इलाहा इल्लल्लाह बणाए माना अलाह खां सवाइ ॿी का बि शइ कोन्हे जॾहिं सिज उभिरियो त सितारो ई कोन्हे सितारा त आहे ॾींहं जो बि आहे न सॼो पर सिज उभरण खां पोइ सितारो ई कोन्हे माना जेकॾहिं इश्क जो सिज इंसान में उभिरे थो न पोइ मखलूक कोन्हे हुन जे लाइ पोइ माना रब ई रब आहे एक कसर कर लख गोट कोड़े गिर्द खिड़कियूं जेॾा कया पर तेॾा सॼा साम्हूं इहो हिते ई अथव जॾहिं सिज उभिरियो त सितारो ज़ाहिर कोन थो थिए आहे बि सही पर ज़ाहिर नथो थिए इंसान में बि इश्क जो जॾहिं सिज उरूज उभिरंदो न त हीअ मखलूक हुनखे ज़ाहिर नज़र न ईंदी जीअं सितारा ॾींहं जो नज़र नथा अचनि सिज उभरण सां इश्क जे करे इंसान पोइ मखलूक नज़र नथी अचे पोइ ला इलाहा इल्लल्लाह ना आहे को अलाह खां सवाइ को ॿियो आहे बि कोन सुभान अल्लाह हाणे वरी लतीफ़ साईं जो जेको पैगाम आहे असांजे लाइ हिन पूरी काइनात लाइ जी साईं ऐं पहिरें बेत में जेको अवल अलाह हा त लतीफ़ साईं जो पैगाम असांखे छा थो चवे ऐं असांखे छा करणु घुरिजे तारीफ़ थो करे लतीफ़ साईं पहिरें शहर रब जी वाखाण सना अवल अलाह अलीम आला आलम जोधरी कादिर पंहिंजी कुदरत जी क़ाइम आहे कदीर वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो साराया सचो धनी चई हम हकीम करे पाण करीम जोड़ जोड़ चिराले इन में इंसान खे लतीफ़ साईं फरमाए थो ऐं अलाह साईं जी तारीफ़ करे फरमाए थो त रब कदीम भी आहे अलीम भी आहे अवल आला अलीम आला आलम जोधरी कादिर पंहिंजी कुदरत जी क़ाइम आहे कदीर पर रब पाक जी तारीफ़ लतीफ़ साईं थो करे ऐं ॿुधाए थो त रब साईं पाक आहे अवल बि आहे ज़ाहिर बि आहे बातिन बि आहे उहा ई ज़ात आहे माना अलाह खां सवाइ ॿी शइ आहे ई कोन सूफ़ी उनखे चइबो आहे जेको ॿी शइ खे त ख़तमु करे पर पाण खे बि ड्राए छॾे जांचा पसी पाण खे ताता न आहे दिमाग़ सभु विञाए साज़ तंहिंखां पोइ तकबीर मोला रूमी फरमायो कसे गोयत के आशिक बेदिमाग कंहिं शख़्स चयो त आशिक बेदिमागी आशिका पुले वजूद निमाज़ आशिक सॼो वजूद निमाज़ आहे ज़ाहिदा सजदा सजूद निमाज़
ज़ाहिरी बाज़ार जी सॼे सजूद सां निमाज़ रूमी साईं फरमायो आशिका तरक वजूद निमाज़ आशिकनि जो त पंहिंजे वजूद खे तरक करण सां निमाज़ आहे साॻी ॻाल्हि लतीफ़ साईं फरमायो त जा पसी पाण खे ता लाइ निमाज़ जेकॾहिं पंहिंजे वजूद खे हस्ती खे ॾिसे थो त पोइ निमाज़ थी विञाए सभु विञाए साज़ तंहिंखां पोइ तकबीर थो कसरत साज़ माना कसरत खे विञाए छॾ ख़तमु करे छॾ तंहिंखां पोइ तकबीर चओ हिकु थी वञे ईअं हा अवेस्कर जी फरमायो त निमाज़ी उहो आहे जेको निमाज़ में बीहे त पोयों कोई खंजर हणेसि पेट जो निकिरी अचेसि बि निमाज़ी खे ख़बर न पवे निमाज़ी उनजो नालो आहे बादशाह पीर फरमायो त इंसान तोखे तूं निमाज़ थो पढ़े शर्म नथो अचे मुसले ते थो बीहे त दिलि में औरत थी घुमई हीअ कहिड़ी तुंहिंजी निमाज़ आहे तूं बीठो मुसले ते आहे दिलि में औरत थी घुमई शर्म नथो अचे हीअ तूं कहिड़ी निमाज़ पढ़ी रहियो आहीं काबे में ॿियो आहे बुत आहिनि बुत थो घुमी जी साईं निमाज़ त उहा आहे जेका फलाए त वठी अलाह अकबर माना तकबीर अची वई जुदा थी वई धड़ स्थिति ॿई जुदा इन्ही खे निमाज़ थींदो आहे लतीफ़ साईं फरमायो जा पसी पाण खे ता न आहे सजूद जेकॾहिं पंहिंजी ख़ुदीअ खे ॾिसे थो त पोइ तुंहिंजो सजूद ई न आहे बीठो आहे मुसले ते वरी दुकान में वञे थो सौदो वठणु ॾिसे थो त मां दुकान ते आहियां हर कंहिंखे पंहिंजी केतिरी यादि आहे निमाज़ में यादि थो थी अचे निमाज़ में यादि थी हीअ त होॾे हलियो वियो मुसले ते केरु आहे बुत बीठो आहे ख़्याल रूह त हलियो वियो होॾे हिते बुत बीठो आहे जा पसी पाण खे ता न आहे सजूद विञाए वजूद तंहिंखां पोइ तकबीर चओ हीअ वजूद विञाए पोइ तकबीर चओ पोइ इहा तुंहिंजी निमाज़ सारो ई लतीफ़ साईं जो साईं इंसान खे शहर जेको आहे न इंसान जे लाइ नसीहत आहे हाणे हिकिड़ो शहर आहे मूंखे मूं पिरिंद ॿधी विधो तार जी पाणी सुभाणे ईअं चवनि मुछुण पान पुसाई सरकार फरमाई मूंखे मूं पिरिंद ॿधी विधो तार में काथे तार में काथे ॿार में बीहंदो आहे पाणी बि माना पाणी छा आहे ई दुनिया मथां ईअं चवनि मुछुण पान पुसाई मथां पुसियो आहे विझाए बि पाणी में थो पुसजाए थी न हाणे मोकिलियाए बि दुनिया में थो दरिया दुनिया जे में विझाए थो पुसजाए बि न गुनाह बि न खणजाए गुनाहगार बि न थी जाए पोइ फरमाए थो लतीफ़ साईं जा गिड़ी मंझि पातार सां कीअं पुसण खां पाली रहे जेको भला गिड़ियो उहो कीअं पुसण खां पालो रहे पोइ त फरमाए आरिफ़नि उहो पुछे थो त साल कॾहिं सबक़ त कीअं पुसण खां पालींदा छो जो लतीफ़ साईं पाण आरिफ़ आहे इहो इनजे करे पुछे थो त असां तव्हांखे सबक़ ॾियण जे लाइ उस्ताद त पाण पढ़ियल आहे जेकॾहिं लिखंदो बोर्ड ते त असां तव्हां लाइ लिखंदो न कुझु हू पाण त पढ़ियल आहे छो जो आरिफ़ जी ॻाल्हि आरिफ़ ॼाणे आरिफ़ जी ॻाल्हि आरिफ़ ॼाणे की ॼाणे नफ़्सानी हू आरिफ़ जी ॻाल्हि सम्झी सघंदो मूंखे मूं पिरिन ॿधी विधो तार में उबाई चवनि मुछुण पान पुसाई जा घिड़ी मंझि पातार सां कीअं पुसण खां पाली रही साल कॾहिं सबक़ त कीअं पुसण खां पाली रहा हे साल को आरिफ़ूं सबक़ ॾियो त इहो कीअं भला टपजी हितां पोइ उहे चवनि था त शरीयत हक़ीक़त तरीक़त मार्फत जंहिंजे मन में पान न पुसी करे अची इज़राइल सुते जाॻाई ससूं
टपई दौड़ाए दलील तो को कुलू पाली कुरान शरीफ में कुरान में अल्लाह ताला फरमायो जंहिं इंसान जी हिन दुनिया में जंहिं शइ सां मोहब्बत हूंदी क़बर में बि उहो गॾु हूंदुसि हाँ जी पोइ लतीफ़ साईं ॾिसो न मुनकर नकीर खे जॾहिं ॾिठाई ससुई जो वई उते त उते बि जो पासो मुनकर नकीर खां इहो ई पुछी पुनल पुनल पई कढी मुनकर नकीर खे जॾहिं ॾिठाई अॻियां उथी उनजे पुनल पुछियाई अदा उताई पोइ साथ सॼणी आई जंहिं माण्हूअ जी हिते मोहबत जंहिंसां आहे उहो क़बर में बि उहा ई शइ उन सां तो जनी जी तात तन पण आहे हा तो जनी जी तात तन पण आहे तुंहिंजी फज़कुरूनी अज़कुरकुम पढ़ो संगे के ही परोड़ जी बात हथ काती गुड़ वात पुछी पोइ पिरी अथव हाणे फज़कुरूनी अज़कुरकुम अल्लाह साईं फरमायो आहे त तूं मूंखे यादि कर त मां तोखे यादि कयां मशकुरूनी वला तकफुरून शुक्र कयो कुफुर न कयो फज़कुरूनी अज़कुरकुम रब फरमाए तो तूं मूंखे यादि कर त मां तोखे यादि कयां भला इन खां वधीक नेमत कहिड़ी हुई जो रब फरमाए तो तूं मूंखे यादि कर त मां तोखे यादि कयां हाणे लतीफ़ साईं खां कंहिं शख़्स भेट ते पुछियो लतीफ़ साईं खां कंहिं माण्हू भेट ते पुछियो त साईं अलाह भले छा थो करे अलाह भले छा थो करे लतीफ़ साईं फरमायो त अलाह हिनमहिल वेठो चए थो अब्दुल लतीफ़ अब्दुल लतीफ़ अब्दुल लतीफ़ लतीफ़ साईं फरमायो त अलाह हिनमहिल वेठो अलाह साईं पाक फरमाए अलाह साईं मन फरमाए थो पियो त अब्दुल लतीफ़ त उहो जेको शख़्स पुछे पियो उन चयो भई अलाह खे हेॾो सारो दुनिया जो कारखानो हलाइणो ई न आहे छा अब्दुल लतीफ़ हुजो त लतीफ़ साईं फरमायो मां नथो चवां आउं नथो चवां त अलाह ताला थो फरमाए त फज़कुरूनी अज़कुरकुम तूं मूंखे यादि कर त मां तोखे यादि अब्दुल लतीफ़ जूं रंगूं ऐं वार वार अलाह अलाह करे थो त अलाह बि अब्दुल चए फरमाए थो त अब्दुल लतीफ़ इन में ईअं आहे त तूं उनजो ज़िक्र कंदे रब जो तूं ज़िक्र कंदे त रब तुंहिंजो ज़िक्र कंदो तूं रब जो ज़िक्र कंदे त रब तुंहिंजो ज़िक्र कंदो ही अलाह वारा जेके ज़िक्र कनि था उन में ऐं आम माण्हुनि जे ज़िक्र करण में फ़र्क़ु आहे ही सोच ऐं इश्क में फ़िक्र कनि था लतीफ़ साईं जीअं फरमायो जन खे दौर दर्द जो से सबक सूर पढ़नि फ़िक्र पर ई हथ में फ़िक्र पर ई हथ में माठ मुतालो कनि पनो सो पढ़नि जंहिंमें पसंदि किरिएगी सुल्तान बाहू साईं फरमायो फ़िक्र खां सवाइ ज़िक्र करणु ईअं आहे जीअं कुते जी भौंक हा साईं फ़िक्र ज़रूरी आहे ज़िक्र सां गॾु फ़िक्र ज़रूरी आहे फ़िक्र अंदर जी ॻाल्हि आहे ज़िक्र त ॿाहिरि तस्बीह जी आहे हा साईं वरी मोहबत वारनि लाइ पैगाम तव्हांजो लतीफ़ साईं जो जेको असल आहे जेको फरमायो आहे या हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो त हीअ जेके असां आहियूं दोस्त तव्हांजे साम्हूं वेठा आहियूं असांखे कीअं अञा बि वेझो थियणु घुरिजे जो असांजो कल्ब साफ़ थिए साईं ॾिसो न कल्ब साफ़ तॾहिं थींदो जॾहिं इंसान में इश्क ईंदो त इश्क बार या गंद किचरे खे साड़े छॾींदो इंसान में जेके नफ़्सानी खबासत जो जेको गंद किचरो ख़्याल जो गंद किचरे जेको आहे न इहो हूअ न ईंदो इश्क ई न खे साड़ींदो इश्क सां इहो ख़तमु थींदो इश्क बार या साईं तड़प अल्लाह साईं जी तड़प हुजे हिकिड़ी शइ
इश्क त आशिक खे बि जलाए छॾींदो आहे, आशिक खे माशूक करे छॾींदो आहे। माना उहो आशिक पाण न रहंदो आहे, उहो माशूक थींदो आहे। छो जो अलाह साईं फरमायो आहे जेको मूंसां मोहबत घणी थो करे फर्ज़ पूरा थो करे फर्ज़ ऐं नफ़िली इबादतनि जे ज़रिए जेको मूंखे वेझो थो थिए घणो, त मां हुनजो एतिरे क़दुरु थियां थो महबूब, हो मुंहिंजो महबूब थो थिए, मां हुनजो महबूब थो थियां, ऐं मां हुनजे अखियूं थो थियां जंहिंसां हू ॾिसे थो, मां हुनजा कन थो थियां जंहिंसां ॿुधे थो, मां हुनजा हथ थो थियां जंहिंसां ॾे वठे थो, ऐं हुनजा पेर थो थियां जंहिंसां घुमे थो। हाणे ॿुधाए त इहो आशिक़ अॻ में हो, हाणे वरी थी वियो महबूब। पाण ई पसे लतीफ़ साईं फरमाए पाण ई पसे पाण खे पाण ई महबूब, पाण ई तल खे खूब पाण ई ताल तल जी साईं। जेको शहर अॻ में बि आउं पढ़ियो त पाण ई जल जलाल हूं, पाण ई जान जमाल, पाण ई सूरत सुकरिन जी, पाण ई हुस्न कमाल, पाण ई पीर मुरीद थिए, पाण ख़्याल सभु ई हाल मंझाई मालूम थिए। इहो रूमी साईं जो हिकिड़ो किसो खणो सरकार फरमायो रूमी साईं हाणे आशिक़ ऐं माशूक़ी में साईं जेको आहे न उहो ॿ न थियणो आहे। अखियूं ज़ाहिर में ॾिसण में ॿ आहिनि पर नज़र हिकु आहिनि। एक प्यालो ॿ ॼणा इश्क न करे, ईअं लतीफ़ साईं जी फरमाए दिलि हिकु आहे ॼणा ॿ हुजनि आगे थी नथो सघे। जीअं फरमाई त ख़ुदि ऐं ख़ुदा कीअं मापंदा मन में, लतीफ़ साईं फरमाए ख़ुदि ऐं ख़ुदा कीअं मापंदा मन में, ॿिनि तरह जा आहे त मयान में ॿ तरह थोरी पवंदी, हिकिड़ी पवे न, जा रब जा ख़ुदि हिकिड़ी तरह पवंदी। इश्क में ॿ न थियणो पवंदो आहे साईं। रूमी साईं फरमायो हिकिड़ो आशिक़ हो माशूक़ सां मिलण वियो, मसलन रूमी साईं फरमायो आशिक़ हो माशूक़ सां मिलण वियो, माशूक़ कमरे में अंदरि दर बंदि करे वेठो, आशिक़ वञी कुॾो खड़कायो त माशूक़ अंदरि अचुसि त केरु, आशिक़ चयो त मां, त माशूक़ अचुसि त तुंहिंजे लाइ दर न खुलंदो, तूं मां कई आहे माना एॾी ॿियाई करे पोइ आयो आहे मूं ॾे, माना जुदा तूं सम्झी एॾो पाण खे, हाणे तुंहिंजे लाइ दर न खुलंदो मूं वटि, हाणे तूं हलियो वञ, तूं अञा ख़ुदि ई ॿियाईअ में आहे, तुंहिंजे लाइ दर न खुलंदो, हलियो वञ। सुभान अल्लाह। तवजो थोरो। उहो आशिक़ हलियो वियो, 3 साल रूमी साईं फरमायो त झंक में वञी नफ़्स खे, अनानियत खे, मां खे पंहिंजी खे मारे 3 साल नफ़्स खे तस्सिया ॾेई, इन अना खे साड़े, मां खे साड़े, 3 सालनि खां पोइ अची जनाब रूमी साईं फरमायो दर्शन कई। आशिक़ माशूक़ अंदरि अचुसि त केरु, त ॿाहिरि आशिक़ कड़ो खड़कायो, उन चयो त तूं ॿाहिरि बि तूं, अंदरि बि तूं, हिते बि तूं, हुते बि तूं, ज़ाहिर बि तूं, बातिन बि तूं। त आशिक़ माशूक़, हा माशूक़ अचुसि हे आशिक़ हाणे तूं जेको आहे इहो तूं चयो आहे, हाणे ॿाहिरि तूं न आहे, इहो मां आहियां, मां तूं हिकु थी आई, हाणे तुंहिंजे लाइ दर खुलंदो, हलियो वञ। लतीफ़ साईं साॻी माना ईअं ई रूमी साईं जो ख़्यालु लतीफ़ साईं जो मिले थो। लतीफ़ साईं फरमायो त कॾहिं खुलनि दर दोस्तनि जा, कॾहिं ताकूं ॾिए, कॾहिं खुलनि दर दोस्तनि जा, कहिड़े टाइम खुलनि था, उन टाइम खुलनि दर खुले, दोस्त जो दर थो खुले जॾहिं तूं थो चवे इंसान, तूं ई तूं। रूमी साईं फरमायो इंसान तूं बि अधु राति जो तहजुद निमाज़ पढ़े थो ऐं तूं ज़िक्र करे थो, इहो ज़िक्र ऐं तहजुद निमाज़ ईअं सम्झो जीअं मौला पाक जो दर खड़काए थो, इन टाइम तूं बि इहो मां न कजाए, ख़ुदीअ सां न वञजाए, ख़ुदीअ सां इबादत न कजाए, तुंहिंजे जेकॾहिं ख़ुदीअ सां इबादत कजे त तुंहिंजे लाइ दर न खुलंदी। इहो तूं बि अना ऐं मां खे साड़े पोइ वञी जेको आहे सो रब पाक जो खुॾो खड़काए। त लतीफ़ साईं फरमायो त कॾहिं खुलनि दर दोस्तनि जा, कॾहिं ताकियूं बि, कहिड़े ताकियूं था ॾिने,
पोइ इन ते इंसान अनानी कंदो तरह थी कॾहिं खुलनि दर दोस्तनि जा कॾहिं ताकियूं ॾींदे कॾहिं अचनि भला कॾहिं कोठियो ॾींदे कॾहिं सिका सॾ थे कॾहिं गुझ दरगर ईंदे पोइ अहिड़ा ई आहिनि साहब मुंहिंजा सुख